बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो। तमामु ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो। अवल नाम अल्लाह जो नालो यकीनन सभ खां अवल आहे। उहो ॾींदो आहे पर उहो पचारींदो कोन आहे। ॾाढी इहा ख़ूबसूरत दुआ आहे त असां जॾहिं जॾहिं पंहिंजे रब खां घुरंदा आहियूं ऐं असांखे यकीन हूंदो आहे त उहो रब अता कंदो ऐं उहो रब पंहिंजे ग़ैब मां अता कंदो आहे, पर उहो रब पचारींदो कोन आहे। इंसान ज़ात आहियूं, जिते का शइ कंहिंजी का हेल्प कंदा आहियूं त किथे न किथे न चाहींदे बि अनइंटेंशनली उहो ज़िक्र जे करे निकिरी वेंदो आहे त पोइ इंसानु चवंदो आहे त मां इंसानु आहियां, मां ख़ताकार आहियां। थी वेंदो आहे, असांजे नेचर में हूंदो आहे। को बि कंहिंजी मदद कंदो किथे न किथे ॻाल्हि निकिरंदी त में बि उनजे उन अंदाज़ में तव्हां उहो महसूसु कयो, में बि उनजे उन ॻाल्हाइण जे रवैये मां उहा महसूसु करे वठो। पर वाहिद दुनिया में उहा रब जी ज़ात हूंदी आहे जंहिंखां अव्हां बेशुमार घुरंदा आहियो ऐं उहो बेशुमार नेमतूं, बेशुमार दौलतूं, बेशुमार इज़तूं अव्हांजे हिसे में अव्हांखे नसीबु कंदो आहे। पोइ छो न उन रब जो असां शुक्र अदा करियूं। नाज़रीन, अॼु 19 रोज़ो आहे ऐं 19 रोज़े ते मौला काइनात हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी हस्ती खे पाण यादि कंदा आहियूं। ज़रब मौला अॼु आहे हज़रत अली करमुल्लाह वजह जिन, दुनिया जी उहा वाहिद हस्ती जंहिं वटि को बि सवाली आयो उहो सवाली ख़ाली मोची कॾहिं कोन वियो। उहो घराणो जंहिं घराणे सां इस्लाम जो नालो, इस्लाम जी बका आख़िर ताईं बुलंद रहंदी। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी उहा हस्ती जंहिं वटि को बि इंसानु पंहिंजो मसइलो खणी आयो ऐं उनजो हल न खणी वियो हुजे, इहो कॾहिं मुमकिन कोन हुयो। अॼु हुन हस्ती ते पाण ॻाल्हाईंदासीं, पर स्टार्टिंग में मां ॿुधाईंदी हलंदमि त अज़मत रमज़ान सां साथ कंहिंजो मौजूदु आहे। नाज़रीन, हीअ ट्रांसमिशन जॾहिं अव्हां ताईं कामयाबी सां पहुचंदी आहे त हुनमें साथ नेल्सन पैंट्स जो मौजूदु हूंदो आहे। नेल्सन पैंट खे चयो वञे थो त आला क्वालिटी जो नेशनल पैंट ब्रांड आहे। रंग ज़िंदगी जो 25% अव्हांखे एक्स्ट्रा कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां अव्हां घटि पेंट जी मिक़दार में वधीक जॻह खे रंग करे सघंदा आहियो, पंहिंजे घर खे अञा ख़ूबसूरत बणाए सघंदा आहियो। जेको हर कंहिंजो ख़्वाबु ज़रूरु हूंदो आहे त असां घर खे ख़ूबसूरत बणायूं, पर ॿ लाइन्स आहिनि त घर त ही त सिर्फ़ु दरियूं दरवाज़ा आहिनि, घर त कंहिं ॿी शइ जो नालो आहे। सो उहा जेका ॿी शइ आहे उनखे सम्झणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त घर कंहिं शइ जो नालो आहे, कीअं घर खे असां घर बणाए सघूं था। अच्छा जी, अॻियां वधूं था। क्विज़ जो बि भरपूर साथ असां सां मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मेलाप, रमज़ान मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरियो छॾे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। अॻियां वधूं था। ॾाढो सुठो माशाअल्लाह सां पैनल मौजूदु आहे, सो घणो वक़्तु नथा वठूं। तारीफ़ जी तरफ़ अॻियां वधां थी। ख़ूबसूरत अंदाज़ में गुफ़्तगू कंदड़ अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु जनाब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अव्हांखे भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लामा साहिबु, अॼु 19 रोज़े में आहियूं, पर इहो बि ॾिसूं पिया त मग़फ़िरत जो जेको अशरो आहे उहो असांखां मोकिलाणीअ ते आहे। उन बाबति अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हाईंदासीं। ज़रब मौला अली करमुल्लाह वजह जिन ते पाण ॻाल्हाईंदासीं। ॿिया तमामु टॉपिक्स चाहींदसि त कवर करे सघां प्रोग्राम में। उनखां अलावा जी असां सां गॾु अरसलान अली हैदरी मौजूदु आहे ऐं अरसलान कल्ह जे प्रोग्राम में बि असां सां गॾु तशरीफ़ फरमा रहियो ऐं ॾाढो सुठो आवाज़ु अथसि। अरसलान खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। उनखां अलावा जनाब सरताज हफ़ीज़ ताहिरी साहिबु असां सां पोयनि प्रोग्राम्स में बि तशरीफ़ फरमा रहिया आहिनि हिन मंच ते, ऐं अॼु बि हुननि जी प्रेज़ेंस आहे ऐं इन्हनि जी प्रेज़ेंस सां बि असांजो प्रोग्राम कामयाबी सां अव्हां ताईं पहुचंदो आहे। सरताज हफ़ीज़ ताहिरी साहिबु तव्हांखे बि भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। अॻियां वधूं था ऐं अल्लामा साहिब सां गुफ़्तगू जो आगाज़ करणु चाहींदमि, पर चाहींदसि त पहिरियां तिलावत क़ुरान करीम सां अव्हां स्टार्ट वठो। बिस्मिल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तीनि वज़्ज़ैतूनि वतूरि सीनीन वहाज़ल बलदिल अमीन।
لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم ثم رددناه أسفل سافلين إلا الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم أجر غير ممنون فما يكذبك بعد بالدين أليس الله بأحكم الحاكمين آمنت بالله صدق الله مولانا العظيم सुभान अल्लाह सुहिणे अंदाज़ में प्रोग्राम जो स्टार्ट वठी चुका आहियूं। अल्लामा साहब अव्हां जी इजाज़त सां अॻियां वधूं था। अरसलान मौजूदु आहे। मां चाहींदसि त अरसलान अव्हां हमद बारी ताला पढ़णु चाहियो त अव्हां पढ़ो या नातिया कलाम अव्हां पढ़णु चाहियो। जी बिस्मिल्लाह। कोई तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है, कोई तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है, वही खुदा है, दिखाई भी जो ना दे नजर भी वो आ रहा है, वही खुदा है, वही खुदा है। तलाश उसको न कर बुतों में, वो है बदलती हुई रुतों में, जो दिन को रात और रात को दिन बना रहा है, वही खुदा है, वही खुदा है, वही खुदा है, वही खुदा है। क्या ही बात है। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ॾाढो सुठो आहे मुंहिंजो आवाज़ु। अल्लामा साहब जिन जी तरफ़ ई अॻियां वधंदसि। अल्लामा साहब ज़रब मौला अली ऐं उहो बदबख़्त काफ़िर जंहिंखे ख़बर हुई त हीअ ज़हर आलूदा तलवार अॻियां खां उनजो वार मां कॾहिं न करे सघंदसि ऐं उन पोयां खां वार कयो। मां चाहींदसि त इन बाबति तव्हां बयानु फ़रमायो।
अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वसलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। यकीनन उहा हस्ती, उहा ज़ात, उहा शख़्सियत जेका दीन इस्लाम में जंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो सभिनी खां नुमायां आहे, बेशक सफ़े सहाबे किराम में, सफ़े अहले बैत अतहार में सभिनी खां वधीक रोशन ऐं मुनव्वर जंहिंजो चहिरो मुबारक आहे, जंहिंजो वजूद दुनिया ते बाइस रहमत ऐं बाइस बरकत आहे, उहा ज़ात जंहिंखे सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी न्याणी जो वर हुजण जो शर्फ़ हासिल आहे, सुभान अल्लाह। उहा ज़ात जंहिंखे इहो शर्फ़ हासिल आहे, जंहिंखे इहो मक़ाम ऐं मर्तबो हासिल आहे त उन्हनि जा जेके बचड़ा, उन्हनि जी औलाद हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे पंहिंजी औलाद करार ॾीन। उहा ज़ात, सुभान अल्लाह। उहा शख़्सियत जेका हर मामले में, हर मोड़ ते, हर जंग में, हर जॻह ते सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी मइयत में ऐं रफ़ाक़त में, ग़ुलामी में मौजूदु आहे। बेशक जंहिं ज़ात पूरी ज़िंदगी पंहिंजे ज़ोरे बाज़ू सां, ज़ोरे क़ुव्वत सां, ज़ोरे तलवार सां, पंहिंजे किरदार सां, पंहिंजी सीरत सां, पंहिंजे इल्म ऐं अमल सां बेशक बेशक पूरी दुनिया इंसानियत जी ख़िदमत कई आहे। बेशक पूरी दुनिया इंसानियत खे हिकिड़ो सुहिणो ऐं सुठो ऐं मुस्बत पॉज़िटिव पैगाम ॾिनो आहे। बेशक उहा ज़ात हज़रत मौला मुश्किल कुशा हज़रत सैयदना अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिंजी आहे। असां अगरि बनज़र ग़ाइर ॾिसूं त अहले बैत अतहार मंझां ही उहे किरदार, उहे शख़्सियात आहिनि सैयदना मौला मुश्किल कुशा ऐं संदन जा जेके फ़र्ज़ंद अर्जुमंद, उन्हनि खे यानी सभिनी खे शहीद कयो वियो। हज़रत मौला हसन खे बि, हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु खे बि, हज़रत मौला मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु खे बि, लेकिन को बि दुश्मन कॾहिं बि कंहिंजे बि, न सिर्फ़ु मौला मुश्किल कुशा जे बल्कि संदन जी औलाद जे बि साम्हूं अची न विढ़ियो आहे, साम्हूं अची सीना सिपर थी उन मुक़ाबिलो न कयो आहे, बहादुरी सां मुक़ाबिलो न कयो आहे, बल्कि बुज़दिली सां मुक़ाबिलो कयो आहे, मुनाफ़िक़त वारे अंदाज़ सां मुक़ाबिलो कयो आहे। छो त उन दुश्मन खे बि ख़बर आहे त ही को आम शख़्सियत कोन्हे, ही शेर ख़ुदा है, ही हैदर करार आहे, सुभान अल्लाह। ही उहा ज़ात आहे, हिन जे साम्हूं को माण्हू छा दुनिया जी का मख़लूक बीही नथी सघे, जंहिंजी जवान मर्दी, जवान हिम्मती ऐं जंहिंजी बहादुरी ऐं शुजात एतिरे क़दुरु दुनिया में मशहूर। फ़तेह ख़ैबर जो क़िलो, उन जो दरवाज़ो केतिरा मण ऐं टन वज़नी पंहिंजे हिकिड़े हथ मुबारक सां उहो उन क़िले मां उखाड़े उन खे परे उछलाए थो। ऐं साहबे किराम पोइ चवनि था असां 40 ॼणा गॾिजी उन खे गॾिजी खणण जी कोशिशि कईसीं त असां न खणी सघियासीं। यानी कि जवान पहलवान साहबे किराम जंहिं दरवाज़े खे खणणु चाहिनि खणी न सघनि, ऐं हज़रत मौला मुश्किल कुशा अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे हिकिड़े हथ सां उन खे उखाड़े ऐं परे उछलाए छॾीनि, जंहिंजी तलवार हमेशह इस्लाम जे मुख़ालिफ़नि जे लाइ हिकिड़ो सबक़ु रही। ऐं न सिर्फ़ु तलवार बल्कि संदन किरदार, शख़्सियत बि हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत दुनिया इस्लाम ते हिकिड़ो अहिड़ो पैगाम ॾिनो, अहिड़ो सबक़ु ॾिनो। हिकु मशहूरु मां वाक़ियो ज़िक्र कंदो हलां। हिकिड़े भेरे कंहिं मुशरिक सां, कंहिं दुश्मन सां मुक़ाबिलो थियो ऐं दुश्मन ज़ेर थी वियो। हज़रत मौला मुश्किल कुशा हुन जे मथां चढ़ी वेठा। उन बदबख़्त उन बेअदबी कई ऐं बेअदबी वारे अंदाज़ में पंहिंजे वात मां थुक जा कुझु फुड़ा हज़रत मौला मुश्किल कुशा जे सीने जी तरफ़ उछलाया। हज़रत मौला मुश्किल कुशा फ़ौरन हेठि लही आया ऐं उनखे छॾे ॾिनो। अक्सर असां में ईअं थींदो आहे, झेड़े जे दौरान अगरि असांखे को गार ॾे पंहिंजी ज़ुबान सां त जहिड़ो वधी वेंदो, उरूज ते हली वेंदो। लेकिन मौला मुश्किल कुशा छा कयो, उनखे छॾे ॾिनो। हुन जॾहिं वजह पुछी,
मूंखे छो छॾियो हू, यानी हैरत में पइजी वियो त ही कहिड़ो पहलवान आहे जो मां बदतमीज़ी कयां थो, बेअदबी कयां थो ऐं मूंखे छॾे थो। फरमायूं पहिरीं मां तोखे अलाह जे रज़ा ख़ातिर तोसां विड़ी रहियोसि, पर हाणे जॾहिं तूं मूंसां मुंहिंजे मथां थुक उछलाई, बदतमीज़ी कई, बेअदबी कई, त हाणे मुंहिंजो नफ़्स बि हिन में शामिल थी वियो आहे। मां पंहिंजे नफ़्स जे करे तोखे सज़ा कोन ॾींदुसि, हाणे मां तोखे छॾे ॾिनो आहे। ही उहो किरदारु, उहा शख़्सियत, पूरी ज़िंदगी क़यामत ताईं दीन इस्लाम जो उहो रोशन ऐं मुनव्वर सितारो, दुनिया ऐं काइनात पूरी ज़िंदगी उन मां फैज़याब थींदी रहंदी। ऐं असांजो इहो अक़ीदो आहे क़यामत ताईं जेके बि अलाह जा बुरगुज़ीदा बहाना थींदा, जिन खे बि अलाह ताला पंहिंजी दोस्ती जो जेको फैज़ आहे उहो अता फ़रमाईंदो, नेमत अता फ़रमाईंदो, विलायत सां जंहिंखे सरफराज़ फ़रमाईंदो, जेसीं ताईं मौला मुश्किल कुशा जो स्टैम्प न लॻंदो तेसीं ताईं हुनखे विलायत जो मनसब यकीनन इहो असांजो यकीन कामिल आहे। अलामा साहब वधीक गुफ़्तगू खे अॻियां वधाईंदासीं, नातिया कलाम बि ॿुधंदासीं, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन, अज़मत रमज़ान विसाही जी तरफ़ अॻियां वधां पई। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे, क्विज़ जो क्विज़, ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। अमी काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चमती अज़मत रमज़ान में अलामा साहब जॾहिं ख़ूबसूरत अंदाज़ में गुफ़्तगू बयानु फ़रमाए रहिया हुया, हिकिड़ी ॻाल्हि क्लियर सम्झ में अचे थी त असांजी जेका जंग हूंदी आहे, असांजो जेको विढ़णु हूंदो आहे, असांजो जेको इख़्तिलाफ़ हूंदो आहे, उहो असां वरी पर्सनल ग्रजेस ते अची वेंदा आहियूं। ऐं असांखे इस्लाम जी विख विख, असांखे इस्लाम जी उहा हर सिफ़त ॿुधाए थी, उहो हर कंडीशन असांखे बयानु करे थी, त इंसानु जॾहिं जॾहिं पर्सनल ग्रजेस में अची वेंदो आहे त पोइ हर मुआमिलो ख़राबु थियणु उतां खां शुरू थींदो आहे। सो कोशिशि कजे त असांजी जेका नेचर आहे उहा काम हुजे, असांजी जेका नेचर आहे उनमें सॉफ्टनेस ज़रूरु हुजे, उनजी असां में ॾाढी कमी आहे। वधीक इन बाबति गुफ़्तगू ज़रूरु कंदासीं ऐं अलामा साहब मौजूदु आहिनि, सो उन्हनि सां ई गुफ़्तगू थींदी। मां ॿुधाईंदी हलंदसि तव्हांखे त हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं जंहिंजे साथ सां पहुची रही आहे, उनमें असां सां भरपूर साथ नेल्सन जो आहे, नेल्सन पेंट रंग ज़िंदगी जो, ऐं क्विज़ जो साथ मौजूदु आहे, क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप। असां सां सरताज हफ़ीज़ ज़ाहिरी साहब गॾु आहिनि, सो उन्हनि खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह करो तव्हां। नबीना सल्ले अला मुहम्मदिन दियो मुबारक मिड़ी मुँह गुनहगार खे दियो मुबारक मिड़ी मुँह गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया ॾियो मुबारक मिड़ी हाणे हारन जी हसरत नकावी चारया हार छा जाय मुझो यार खुद हारया हाणे हारन जी हसरत न वीचारया हार छा जा मुझो यार खुद हारया हार पाए घुमा यार खावते हार पाए घुमा यार खावते हार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया ॾियो मुबारक मिड़ी दिल रुबा देस मुझे हली आयो भाग
थी विया भला चो भली आयो दिल रुबा दे समोजे हली आयो भाग थी विया भला चो भली आयो मुझे दिल मुझे दीदन खे दीदार जो मुझे दिल मुझे दीदन खे दीदार जो वार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया ॾियो दुआऊं हणी एॾो एहसान जॾहिं थिए गुलाम नबी अॼु न ख़ुशि थिए त कॾहिं थिए गुलाम नबी अहिड़ो एहसान जॾहिं थिए गुलाम नबी अॼु न ख़ुशि थिए त कॾहिं थिए गुलाम नबी ॿार अहिड़ो ॾिनो मुझे नाले चई मुझी बानीअ मुखे मुझे नाले चई मुझी बानीअ मुखे ॿार अहिड़ो ॾिनो जो वञी ख़ैर थिया ॾियो दुआऊं हणी मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया ॾियो दुआऊं हणी सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह ख़ूबसूरत कलाम अल्लामा साहब जिन जे तरफ़ अॻियां वधणु चाहींदासीं अल्लामा साहब जो टॉपिक ई एॾो ख़ूबसूरत आहे मौलाए काइनात हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जो किरदारु उन्हनि जी ज़िंदगी जो हर पार्ट यकीनन हिकिड़ो ख़ूबसूरत मैसेज आहे इंसान ज़ात लाइ पूरी आलम इंसानियत जे लाइ जी मां चाहींदसि त अहीं कंटिन्यू करो हज़रत मौला मुश्किल कुशा सैयदना अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जन खे असां जंहिं बि मैदान में ॾिसूं उहे हर मैदान जा शह सवार नज़र अचनि था बेशक चाहे इबादत हुजे रियाज़त हुजे मुजाहिदो हुजे सखावत हुजे बहादुरी हुजे कहिड़े बि इल्म हुजे इल्मी मैदान में बि असां ॾिसूं अमली मैदान में ॾिसूं सीरत ऐं किरदार जे मैदान में ॾिसूं गुफ़्तार जे मैदान में ॾिसूं यानी जिथे बि असां जंहिं बि मैदान में ॾिसूं था उन मैदान जा हू शह सवार आहिनि अगरि इल्मी एतबार सां ॾिसूं त छा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो हदीस शरीफ़ में अचे थो अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा मां इल्म जो शहर आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे यानी ही हदीस शरीफ़ असांखे ॿुधाई रही आहे त जीअं सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ताल्लुक़ इल्म सां आहे ऐं जेके बि दुनिया में उलूम आहिनि उहे सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि मौजूदु आहिनि ऐं दुनिया में जेके बि उलूम आहिनि ऐं उन उलूम जो जेको दरवाज़ो आहे जेसीं ताईं असां मौला मुश्किल कुशा खां फैज़याब न थींदासीं असांखे उन इल्म जो उन शोबे जो फैज़ सही तरीक़े सां हासिल नथो थी सघे अगरि असां क़ुरान मजीद जी ख़िदमत ॾिसूं त जेका ख़िदमत क़ुरान मजीद जी हज़रत मौला मुश्किल कुशा फरमाई आहे शायदि उहा ॿिए कंहिं न कई आहे इन एतबार सां पाण हिकु भेरे वेठा हुआ ऐं सोच में अचरज में परेशान हुया संदन जो हिकिड़ो शागिर्द हज़रत अबुल असवद दोएली उतां गुज़रियो साईं तव्हां परेशान लॻो पिया कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं तव्हांखे परेशान कयो आहे साईं फरमायो मूं हिकिड़े अजमी खे यानी गैर अरबी शख़्स जंहिंजी ॿोली अरबी न हुई ॿी ॿोली हुई उहो क़ुरान पढ़ी रहियो हो पर क़ुरान में ग़लतियूं पियो करे ग़लति पियो पढ़े हाणे मां परेशान आहियां यानी मतिलबु इहो त ॾींहों ॾींहुं हीअ क़ुरान मजीद जी तालीमात वधंदी अजब में अफ्रीका जे मुल्कनि में उते गैर अरबी माण्हू आहिनि उहे हिनखे कीअं पढ़ंदा हीअ त क़ुरान ग़लति पढ़ंदा ऐं गुनहगार थींदा ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो फरमान आहे रुब क़ारिइल क़ुरान वल क़ुरानो यलअनुहु घणा क़ुरान पढ़ण वारा अहिड़ा हूंदा जेको क़ुरान बजाए रहमत जे उन्हनि जे लाइ लानत जो यानी ख़ुदा जी रहमत खां परे थियण जो सबबु बणिजी वेंदो हाणे हज़रत अली साईं उन्हनि जे लाइ परेशान उन्हनि माण्हुनि जे लाइ परेशान थिया जेके गैर अरबी अजमी क़ुरान कीअं पढ़ंदा अच्छा हीउ उहो दौरु आहे साहबे किराम जो जंहिं दौर में
क़ुरान मजीद जे मथां ज़बर ज़ेर पेश जी कोन्हे, जी जी हा बिल्कुलु वक़्फ़ जी निशानी छाकाणि कोन्हे, जो उन्हनि जी ज़ुबान हुई जी बिल्कुलु उन्हनि जी पंहिंजी ज़ुबान हुई, प्रोनाउंसिएशन उन्हनि खे ख़बर पई पए कीअं कहिड़े तरीक़े सां कहिड़े लफ़्ज़ खे पढ़णो आहे। हज़रत अली साईं छा कयो, हिकिड़ी बुनियाद विधी हिकिड़े इल्म जी। सही साईं फरमायो, अबुल असवद मां चंद उसूल जोड़िया आहिनि, हाणे तूं इन्हनि खे अञा इन उसूल जी रोशनी में वधीक इन जी डिटेल तूं गॾु करे मूं वटि खणी आ ऐं पोइ असां इन खे तरतीब ॾियूं। ऐं फरमायूं, मूं क़ुरान मजीद में ही उसूल क़ाइमु कयो आहे त पूरे क़ुरान में जेको बि नाउन सब्जेक्ट जे तौर ते इस्तेमालु थियो हूंदो, यानी फ़ाइल हूंदो, उहो मरफ़ू हूंदो, यानी उन जे मथां पेश पढ़ी वेंदी। कुल्लु फ़ाइलिन मरफ़ूअन, हर फ़ाइल हर सब्जेक्ट उहो जेको नाउन हूंदो उन जे मथां पेश पढ़ियो वेंदो। इहो क़ुरान मजीद जो कानून आहे, मूं इन ते रिसर्च कई आहे। ऐं जेको ऑब्जेक्ट हूंदो, जेको नाउन, उहो उनखे मफ़ऊल चइबो आहे अरबिक में, मफ़ऊल ऑब्जेक्ट, उहो ज़बर वारो हूंदो, उन जे मथां ज़बर पढ़ी वेंदी। कुल्लु मफ़ऊलिन मनसूब। ऐं जेको मुदाफ़ इलैह हूंदो, मुदाफ़ इलैह चइबो आहे हिकिड़ी शइ जी निस्बत ॿी शइ ॾे करणु। जी जी कुल्लु मुदाफ़िन इलैह मजरूर, यानी हर मुदाफ़ इलैह उन जे हेठां वरी ज़ेर पढ़ी वेंदी। इहो कानून आहे। हज़रत अबुल असद दोइली इहे कुझु कानून खणी वरी उन जी, छो जो शागिर्द हुया हज़रत मौला मुश्किल कुशा जा, उन्हनि अॻिते तरतीब ॾिनो। उन जी रोशनी में ग्रामर, सर्फ़ ऐं नहव जो वजूद में आयो, यानी हिकिड़ो क़ुरान मजीद जो ग्रामर मारे जे वजूद में आयो। ऐं इन जी ईजाद कंहिं कई, बुनियाद कंहिं विधी, हज़रत मौला मुश्किल कुशा। अॼु जेको असांजे साम्हूं क़ुरान मजीद आहे, असां पढ़ी सघूं पिया, इहो सदको हज़रत मौला मुश्किल कुशा जो आहे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। अल्लामा साहब, वधीक गुफ़्तगू खे अॻियां वधायूं था, वक़्तु शायदि कमर्शियल ब्रेक जो थी वियो आहे, सो ब्रेक वठां थी। अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे नाज़रीन नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, ऐं उन खां अलावा क्विज़ जो बि साथ मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। डिस्कशन ॾाढो ख़ूबसूरत हले पियो, सो मां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे वीहर भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में अॼु 19 रोज़ो, ऐं माह रमज़ान में जॾहिं 19 रोज़ो अचे थो, नसीब थिए थो, त ज़र्ब मौला काइनात हज़रत अली करमुल्लाह वजह पाण खे उहो किसो यादि अचे थो। ऐं मौला काइनात हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी हस्ती ते, उन्हनि जी किरदार ते, उन्हनि जी ज़िंदगीअ तौर तरीक़े ते पाण खे ॿुधणु नसीब थिए थो, पढ़णु नसीब थिए थो। छो त हूअं ॾाढो हिकिड़ो पंहिंजो हैक्टिक स्कैजुअल हूंदो आहे, त जॾहिं उहे मुनासिबत सां ॾींहं ईंदा आहिनि, त उन हिसाब सां पोइ वरी शयूं रिवाइंड थींदियूं आहिनि। त इहो ॾाढो हिकिड़ो सुठो तरीक़ेकार मूंखे लॻंदो आहे। यकीनन अव्हांखे बि ॾाढो ख़ूबसूरत इहो तरीक़ेकार लॻंदो हूंदो। नाज़रीन, हिन पूरी ट्रांसमिशन सां साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो 50% वधीक अव्हांखे कवरेज ॾींदो आहे, एक्स्ट्रा कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां अव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जॻह खे रंग कंदा आहियो। ऐं क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। अॻियां वधूं था, अलम साहब मौजूदु आहिनि। जी अलम साहब, जेकॾहिं अॼु जे ॾींहं ते ज़ुल्म ते ॻाल्हायो वञे, ज़ालिम ते ॻाल्हायो वञे, ऐं कंहिंजो हक़ु फॿाइणु ॾाढो वॾो ज़ुल्म आहे, कंहिं क़ौम जो हक़ु फॿाइणु ॾाढो वॾो ज़ुल्म आहे। जीअं त असांजी सिंध में बि हिन वक़्तु ॾाढो ज़ोर शोर सां हर सिंधी निकितो आहे, हर नौजवान निकितो आहे, हर ॿार निकितो आहे, ऐं असांजो जेको मुद्दो आहे उहो पाणी जो आहे। मां चाहींदसि त ज़ुल्म बाबति, नाइंसाफ़ी बाबति तव्हां ज़रूरु अॼु बयानु फ़रमाइजो। अदल ऐं इंसाफ़ जे हवाले सां क़ुरान मजीद असांखे वाज़िह उसूल ऐं क़ुरान मजीद में आयात बय्यनात अल्लाह तबारक व तआला असांखे अता फ़रमायूं आहिनि। प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो पंहिंजो किरदारु ऐं पंहिंजी जेका पूरी ॼमार आहे, उहा असांखे अदल ऐं इंसाफ़ ते मबनी नज़र अचे पई। बल्कि नंढपिण में प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जेको अमल, पाण जॾहिं नंढपिण में हुया, सिग़र सिनी में हुया, त जेका दाई हलीमा जंहिं खीर पीआरियो, पाण हिकिड़े पासे खीर पीअंदा हुआ, ॿिए पासे मुतवजे न थींदा हुआ, छो जो ॿियो खीर पीआक जेको भाउ हुयो, ताकी उन जे हक़ तलफ़ी न थिए, उन सां ज़्यादती न थिए, बसि पंहिंजे हिसे जो खीर पीअंदा हुआ, ॿिए हिसे ॿियो जेको भाउ आहे उन जो खीर न पीअंदा हुआ।
इहो जेको नंढपिण वारो ई अमल असांखे ॿुधाए पियो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका शुरूआती ज़िंदगी आहे उहा अदल ऐं इंसाफ़ ते मबनी आहे। ऐं संदन जो अदल ऐं इंसाफ़ एतिरो मशहूरु हुयो त जेके मुखालिफ़ीन हुया, जेके न मञण वारा हुया, उहे बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ऐलाने नबूवत खां पहिरीं पंहिंजा फ़ैसिला बि प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कराईंदा हुआ। न सिर्फ़ु आम माण्हू यानी आम जेके माण्हू हूंदा आहिनि, बल्कि जेके मके जा रईस यानी वॾा वॾा जेके अमीर ऐं अमीर कबीर जेके ख़ानदान वारा माण्हू, रईस माण्हू, बाअसर माण्हू जेके पाण ॿिनि जो फ़ैसिलो कंदा हुआ, उन्हनि में अगरि इख़्तिलाफ़ थी पवे, उन्हनि रुअसा में उन्हनि जे दरमियान अगरि इख़्तिलाफ़ थी पवे त पंहिंजो मुनसिफ़ अगरि कंहिंखे बणाईंदा हुआ ऐं उन मुनसिफ़ ते ख़ुशीअ जो अगरि इज़हार कंदा हुआ, एतिमाद जो इज़हार कंदा हुआ, त उहा हस्ती प्यारे पैगम्बर हज़रत महबूब ख़ुदा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में जा बजा इरशाद फरमायो, वज़िनू बिलक़िस्तासिल मुस्तक़ीम इअदिलू हुवा अक़रबु लित्तक़वा। अॼु असां माहे सियाम रोज़े ते ॻाल्हायूं पिया, तरावी ते ॻाल्हायूं पिया, ऐं इहो बि असां ॻाल्हायोसीं त अल्लाह तबारक व तआला फरमायो रोज़ो इन जे लाइ फ़र्ज़ु कया विया ताकी तव्हांखे तक़वा नसीब थिए, तव्हां परहेज़गार बणिजी वञो। पर हिन आयत सगुरी में अल्लाह तबारक व तआला इहो इरशाद फरमाए पियो, ए दिलू हुवा अक़रबु लित्तक़वा, तव्हां अदल ऐं इंसाफ़ कयो, इहो तक़वा जे तमामु वेझो इंसान खे करे थी इहा ॻाल्हि। यानी अक़रबो हिकिड़ो हूंदो आहे क़रीब यानी वेझो थियणु, हिकिड़ो हूंदो आहे अक़रब यानी तमामु घणो वेझो। यानी ॿिया जेके बि आमाल आहिनि उन्हनि जे मुक़ाबले में जेको सभ खां वधीक इंसान खे तक़वा जे वेझो जेका शइ करे थी उहा अदल ऐं इंसाफ़ आहे, उहो अदल ते मबनी। ऐं जेको अदल ते मबनी फ़ैसिलो आहे इन में ॿ शयूं मां ज़िक्र कंदो हलां। अॼु असां वटि पाणी जी खोट आहे ऐं उन पाणी जे हवाले सां बि असां जेके पछाड़ी ते वेठल आहियूं, असां ज़ुल्म ऐं ज़्यादती जो शिकार थियूं पिया ऐं अञा मनसूबाबंदी हले पई, यानी वधीक उन्हनि खे मुतासिर कयूं। जिथे ज़ुल्म ज़्यादती ऐं ग़ैर मुनसिफ़ाना फ़ैसिला थियनि था, अल्लाह तबारक व तआला उन क़ौम ते उन जॻह ते मींहुं नथो वसाए, यानी उते अर्श मां आसमान मां पाणी वसणु बंदि थी वेंदो आहे। ऐं असां ॾिसूं पिया इहो असां सां थिए पियो। यानी केतिरा असांजा अहिड़ा इलाइक़ा जिते 3-3 साल 5-5 साल पाणी नथो वसे, असांजे थर जो इलाइक़ो जिथे बरसाति ते ई पोख थींदी आहे, पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त पूरो पूरो साल उते बरसाति नथी थिए, 2-2 साल बरसाति नथी वसे। उहे जेके उते ग़रीब मारूअड़ा वेठा आहिनि उहे शिकार कंहिंजो थिया, उन ज़ुल्म ऐं ज़्यादती जो शिकार थिया। जॾहिं ग़ैर मुनसिफ़ाना फ़ैसिलो थियो त अल्लाह तबारक व तआला मींहं खे रोके छॾियो। जी अलामा साहब, हूअं बि क्लाइमेट चेंज जो जॾहिं टॉपिक डिस्कस कयो वेंदो आहे त उन में इंडिविजुअल पर्सन जी जेका कॉन्ट्रीब्यूशन आहे उनखे बि काउंट कयो वञे थो, त हर पर्सन जी इंडिविजुअल कॉन्ट्रीब्यूशन छा आहे, जो इम्पैक्ट इन तरह असांखे मिले पियो, कंहिं हिकु खिते खे न, कंहिं मुल्क खे न, पर पूरी दुनिया उनजे पकड़ में अचे थी। ऐं हूअं बि हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी जेका ॾाची उन सां ज़ुल्म करण वारा 4 माण्हू हुया, पर पूरी क़ौम ते अज़ाब नाज़िल थियो। अलामा साहब, हीउ टॉपिक ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं यकीनन जेकॾहिं डिस्क्राइब कंदा त ॾाढो सुहिणे अंदाज़ में तव्हांखे वक़्तु बि खपंदो। मां चाहींदसि त असां अॻियां वधूं। नातिया कलाम ॿुधंदासीं अरसलान अली हैदर खां, हैदरी साहब सां मौजूदु आहिनि। अवी मनक़बत ॿुधाईंदव या नातिया कलाम ॿुधाईंदव? इट्स अप टू यू। जी जी शबे ज़रबत मौला अली अलैहिस्सलाम जी, पहिरीं मौला अली अलैहिस्सलाम जी मनक़बत ॿुधाईंदासीं, उनखां बाद जी ओके जी, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मुंहिंजो मौला अली अल्लाह जो वली, मुंहिंजो मौला अली अल्लाह जो वली, सरदार बिया सुल्तान बिया, हर कोलो अमल मिसले मुरसल, ईमान बिया इस्लाम बिया, मुंहिंजो मौला अली अल्लाह जो वली।
महराज मथे मदनिया वेड़ो उत तख्त अलिया जो ज़ाहिर थियो। महराज मथे मदनिया वेड़ो उत तख्त अलिया जो ज़ाहिर थियो। मौजूद मदीने में आहे अल्लाह जे घर मेहमान बिया मुंहिंजो मौला अली अल्लाह जो वली मुंहिंजो मौला अली अल्लाह जो वली। मुरसल जो बिरादर शेरे खुदा कायनात जो आहे मुश्किल कुशा। मुरसल जो बिरादर शेरे खुदा कायनात जो आहे मुश्किल कुशा। मौला जी फजीलत जा शायद ईमान बिया कुरान बिया तारीख बिया कुरान बिया मुंहिंजो मौला अली अल्लाह जो वली। सींगार लखे हिन दर्जा गदा फुकरा गुरबाए शहन शाह। खैरात दियं पंहिंजा बचड़ा शेरे यज़दां जो शान बिया मुंहिंजो मौला अली अल्लाह जो वली। सरदार बिया सुल्तान बिया हर कोलो अमल मिसले मुरसल। ईमान बिया इस्लाम बिया मुंहिंजो मौला अली अल्लाह जो वली। माशाअल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। ख़ूबसूरत आवाज़ ऐं मनक़बत हा। जॾहिं बि ॿुधूं था त उहो इंसान न उते लॻंदो आहे त उते असांजी प्रेज़ेंस ई कोन्हे, उते असां मौजूदु ई न आहियूं, असां किथे ॿिए हंधि गुम थी वेंदा आहियूं। अच्छा जी, असां ब्रेक जी तरफ़ पहिरीं अॻियां वधंदासीं। अज़मत रमज़ान में साही जो वक़्तु थी वियो आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे। नेल्सन पेंट ॿुधायो वञे थो आलमया जो नेशनल पेंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। ऐं साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप, इफ़्तारी जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं क्विज़ जो थधो शरबत हुजे गॾु। ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान सां नेल्सन पेंट्स जो साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं क्विज़ जो साथ मौजूदु आहे। क्विज़ ते रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप। हिन वक़्तु असांखे ॿिया महिमान जॉइन करे चुका आहिनि। हाफ़िज़ ग़ुलाम कादिर ओठो साहिबु जॉइन कयो आहे। यकीनन जिन जो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत आहे, ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम अमां ताईं पहुचंदो। अमांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो अदा? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। अलम साहिब जे तरफ़ अॻियां वधूं था। अलम साहिबु, वक़्तु घटि आहे ऐं टॉपिक्स तमामु घणा आहिनि। मां चाहींदसि त सच बाबति बि अॼु अवी ॻाल्हायो। हक़ ऐं सच बाबति। सच जेको आहे इहो ईमान जो हिकिड़ो बुनियादी जुज़ आहे ऐं दुनिया में सभ खां पहिरियों ऐं पहिरें नंबर ते जेको सच आहे, जंहिंखे सच करार चयो वियो आहे, जंहिंखे कौल साबित चयो वियो आहे, उहो इहो आहे त इंसान अलाह तबारक व ताला जी ज़ात खे हिकु मञे ऐं ॿिए कंहिंखे बि उन सां गॾु शरीक न करे। इहो दुनिया जो पहिरियों सच आहे। यानी
अल्लाह तबारक व ताला जी ज़ात जे मुतालिक़ जी हाँ जेको इक़रार आहे उन जे वजूद जो ऐं उन जे हर ऐब खां पाक थियण जो ऐं दुनिया जे कंहिं बि मख़लूक जो उन सां शरीक न थियणु इहो दुनिया जो पहिरियों सच आहे। बिल्कुलु ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व ताला असांखे इहा रहनुमाई ॾिनी, इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन, ए ईमान वारो अल्लाह खां डिॼंदा रहो ऐं सचनि जी सोहबत अख़्तियार कयो। जेके सच ऐं हक़ ते हलण वारा आहिनि, जेके सचाईअ जी राह ते आहिनि, जेके हक़ जी राह ते आहिनि, उन्हनि जी राह सां ई इंसानु कामयाबी जी मंज़िल माणे थो ऐं पंहिंजी मंज़िल ऐं मक़सद मुराम ते पहुचे थो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जेको सच आहे, जीअं हिकिड़ी हदीस शरीफ़ जेका पहिरीं बि ज़िक्र कयल आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ुबान जी चोटी खे वठी इरशाद फरमायो, जंहिंजो मफ़हूम आहे जेको हिन जी ज़मानत ॾे उनखे जन्नत जी ज़मानत आहे। यानी जेको पंहिंजी ज़ुबान सां ॿियो को बि बुरो फ़ेल न करे, अगरि हक़ ऐं सच ते बरक़रार उन जी ज़ुबान रहे थी त उहो शख़्स जन्नत ताईं पहुची वञे थो। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो अलैकुम बिस्सिद्क़ि फ़इन्न सिद्क़ा यहदी इलल जन्नह औ कमा क़ाल, यानी तव्हांजे मथां लाज़िम आहे त तव्हां सच ॻाल्हायो, इन जे करे त सच ॻाल्हाइण वारो इंसान जन्नत ताईं पहुचे थो। ॿी हदीस शरीफ़ में इरशाद थियो त इंसान जॾहिं सच ॻाल्हाए थो, सच ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे अल्लाह जो फ़रिश्तो उनखे सिद्दीक़ लिखी छॾे थो, यानी तमामु घणो सच ॻाल्हाइण वारो। ऐं जॾहिं उहो सिद्दीक़ लिखी छॾे थो, उनजो अंजाम छा आहे? उनजो अंजाम इहो ई आहे त उहो सच ॻाल्हाइण वारो सिद्दीक़। क़ुरान मजीद में जेके 4 मक़ामात बयानु कया विया अल्लाह तबारक व ताला जे इनाम जा, उहे 4 ई आहिनि। अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन, पहिरें नंबर ते अल्लाह तबारक व ताला इनाम फरमायो नबियनि ते, अंबिया किराम ते। वसिद्दीक़ीन, ऐं ॿिए नंबर ते जेके सिद्दीक़ीन सच ॻाल्हाइण वारा, हक़ ऐं सच वारा। 3 नंबर ते वशुहदा, जेके अल्लाह ताला जी राह में जिहाद करण वारा। 4 नंबर ते वस्सालिहीन, जेके गुनाहनि खां बचण वारा ऐं अल्लाह तबारक व ताला जी कुर्बत ऐं मारिफत जी दौलत रखण वारा। हाणे ॿिए नंबर ते जिन खे बयानु कयो वियो उहे सिद्दीक़ आहिनि। ऐं हिन हदीस शरीफ़ में बयानु कयो वियो त जेको सच ॻाल्हाए थो, सच ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हिकिड़ो अहिड़ो मक़ाम अचे थो त फ़रिश्तो अल्लाह जो उनखे सिद्दीक़ लिखी छॾे थो। यानी हाणे जेको सिद्दीक़ आहे, सच ॻाल्हाइण वारो आहे, पूरी ज़िंदगी सच ॻाल्हाए थो, क़यामत जे ॾिहाड़े उहो सिद्दीक़ीन सां गॾु हूंदो। जेके सच ॻाल्हाइण वारा, यानी अंबिया खां पोइ जिन जो मक़ाम मर्तबो हूंदो, दर्जो हूंदो, उहो उन्हनि जी संगत ऐं सोबत में। अच्छा, रिमेनिंग 3 मां चाहींदसि त हुन ते बि तव्हां ज़रूरु बयानु फरमाइजो, शॉर्टली समराइज़ करे तव्हां बयानु फरमाइजो। पर मां बयानु करे चुकी आहियां त असां वटि टाइम जी किल्लत आहे, सो मां उन हिसाब सां अॻियां वधणु चाहींदमि। गुलाम क़ादिर भुट्टो साहब मौजूदु आहिनि, जी अव्हांखे वक़्तु ॾींदासीं। नातिया कलाम सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मदिन ओ हिन साल मौला मुझुं वागुं वारे है हिन साल मौला मुझुं वागुं वारे हो दुआ क्यों मदीनू दुआ क्यों मदीनू
जल्दी ॾेखारे गए हिन साल मौला मुंहिंजूं वागूं वारे है हिन साल मौला गए वेठो पुकारिया रोगी रोज़ानो सिक यार जी क्यों आहे दीवानो हो सिक यार जी क्यों गए आहे दीवानो हर पल छॾिया थो गम में गुज़ारे दुआ क्यों मदीनू ओ जल्दी ॾेखारे है हिन साल मौला है मिस्कीन आया का गाल ना है ओ लज रखंदो पाणी है लजपाल वाहे लज रखंदो पाणी ओ लजपाल वाहे कॾहिं न सुहिणो वेहंदो विसारे दुआ क्यों मदीनू ओ जल्दी ॾेखारे है हिन साल मौला है अब्बास ॾाढो मां उदास आहियां वेठो रखियूं हीअ है बस आस आहियां हिकु ॾींहुं कश्ती लॻंदी किनारे है हिकु ॾींहुं कश्ती लॻंदी किनारे दुआ क्यों मदीनू ओ जल्दी ॾेखारे है हिन साल मौला सुभान अल्लाह आमीन, आमीन। माशाअल्लाह माशाअल्लाह ख़ूबसूरत ख़ूबसूरत कलाम दुआ चऊं त ख़ूबसूरत दुआ अॻियां वधंदासीं छा असांखे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधिणो आहे अलामा साहब जी तरफ़ असां अॻियां वधंदासीं अलामा साहब टे सिफ़ात उन्हनि ते मां चाहींदसि त समराइज़ करे अव्हां बयानु कयो हक़ ऐं सच बाबति जी हक़ ऐं सच में इंसान सभ खां पहिरीं जेका ख़ूबी आहे सच ॻाल्हाइण वारी इंसान पाण में उहा पैदा करे ऐं इन जो जेको ज़िद आहे यानी कूड़ ॻाल्हाइण उन खां बचे ऐं जेके मुनाफ़िकनि जूं निशानियूं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम बयानु फ़रमायूं यानी मुनाफ़िक उहो माण्हू जेको ग़ैर मुस्लिम खां बि वधीक सज़ा जो मुस्तहिक़ आहे उहो मुनाफ़िक जंहिंजे अंदरि कुझु आहे ऐं ॿाहिरि कुझु आहे फ़रमायो आयतुल मुनाफ़िक़ सलासुन टे निशानियूं आहिनि मुनाफ़िक जूं उहे कहिड़ियूं इज़ा हदस कज़िब जॾहिं उहो ॻाल्हाईंदो कूड़ ॻाल्हाईंदो व इज़ा वादा अख़लफ़ ऐं जॾहिं वाइदो कंदो वाइदे ख़िलाफ़ी कंदो व इज़ा तुमिन ख़ाना जॾहिं उन वटि अमानत रखी वेंदी त उहो ख़यानत कंदो ही टे अहिड़ियूं सिफ़ात आहिनि यानी जेको कूड़ ॻाल्हाइणु आहे इहो बि मुनाफ़िक जी निशानी जेका वाइदे ख़िलाफ़ी आहे इहा बि मुनाफ़िक जी निशानी जेका अमानत में ख़यानत करणु आहे इहा बि मुनाफ़िक जी निशानी बिल्कुलु बिल्कुलु असां पंहिंजे वजूद में कोशिशि करियूं त जेके मुनाफ़िकनि जूं निशानियूं बयानु थियल आहिनि असां में उहे मौजूदु न हुजनि असां उन्हनि खां आजा हुजूं उन्हनि खां पाक हुजूं असां में कहिड़ियूं ख़ूबियूं हुजनि जेके मुनाफ़िकनि जे अपोज़िट आहिनि यानी असां जॾहिं ॻाल्हायूं त सच ॻाल्हायूं असां वाइदो कयूं त उनखे पूरो कयूं असां वटि कॾहिं कंहिंजी अमानत रखियल हुजे त असां उन अमानत जी पासदारी कयूं हा हा सुभान अल्लाह माशाअल्लाह अच्छा अलामा साहब हिते मां इहा पॉइंट ज़रूरु एड करणु चाहींदसि त माहे सियाम सिर्फ़ु इन्हनि सभिनी शयुनि जे लाइ प्रैक्टिस जो मंथ कोन आहे बक़ाया 11 महीना बि असांजी तरबियत में काउंट थियनि था बक़ाया जेके 11 महीना आहिनि उहे बि इबादत चाहूंदा आहिनि उहे उन्हनि में बि यकीनन असां पंहिंजे रब सां कनेक्ट थी सघूं था सो माहे सियाम खां पोइ बि हिन प्रैक्टिस खे यकीनन जारी रखणु खपे जी आमीन
असां अॻियां वधूं था। असां सां सरताज मौजूदु आहे। सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब, अव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह करियो। मां इजाज़त हुजे त अदा मालिकनि जी शान में मुनक़ब जा चंद अशार पढ़िया त मां बि फ़िक्रो फन से अली हैं या अली के बेटे, फ़िक्रो फन से अली हैं या अली के बेटे, अब लगन से अली है या अली के बेटे, फ़िक्रो फन से लफ्ज़ मिन्नी ने बताया के मोहम्मद जैसे लफ्ज़ मिन्नी ने बताया के मोहम्मद जैसे मिन्नो अनसे अली हैं या अली के बेटे, बुत बनाने में तो शामिल थे कबीले सबके, बुत बनाने में तो शामिल थे कबीले सबके, पर बुत शिकन से अली हैं या अली के बेटे, सब की कब्रें हैं ठिकाने हैं मदीने में मगर सब की कब्रें हैं ठिकाने हैं मदीने में मगर बेवतन से अली हैं या अली के बेटे, आज भी गुंबद खजरा से आती है सदा, काश ज़हरा की लहद तक मेरा साया जाता, बेवतन से अली हैं या अली के बेटे, बेवतन से अली हैं या अली के बेटे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढे सुहिणे अंदाज़ में अव्हां मनक़बत पढ़ी आहे।
असां ब्रेक जी तरफ़ व्यूवर्स अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में साहीअ जो वक़्तु थी वियो आहे। अज़मत रमज़ान सां साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं क्विज़ जो साथ मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान अवां जी पंहिंजी ट्रांसमिशन में जंहिंसां साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। अॻियां वधूं था। अलम साहिब जिन जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। अलम साहिब, चाहींदमि त अॼु हया बाबति अव्हांजो बयानु असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचे। जी बिस्मिल्लाह। हया ईमान जो हिकिड़ो हिसो आहे। जीअं हदीस शरीफ़ में आयो, अल हयाओ शुअबतुम मिनल ईमान। हया ईमान जो हिकिड़ो हिसो आहे, हिकिड़ो पार्ट आहे। ऐं असां अगरि प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़रामीन खे ॾिसूं था ऐं सहाबे किराम रिदवानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन जी ज़िंदगी खे ॾिसूं था त उन्हनि जी ज़िंदगी असांखे हया सां भरपूर नज़र अचे थी। बेशक। ऐं हया हिकिड़े साहिब ईमान जे लाइ, हिकिड़े मोमिन जे लाइ एतिरो ज़रूरी आहे। हिकिड़ी रिवायत में अचे थो, इज़ा फ़ातकल हयाओ फ़फ़अल मा शिअता। जॾहिं तोखां हया ख़तमु थी वञे न, पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं जेको वणे सो कर। यानी इंसान खे गुनाह खां, दगा खां, चोरी खां, मिलावट खां, कूड़ खां, वाइदे ख़िलाफ़ी खां, हर बुरे कम ऐं बुछड़े कम खां जेका शइ रोकण वारी आहे उहा हया आहे। डंडे जे ज़ोर ते, दड़के जे ज़ोर ते, आरज़ी तौर ते कंहिंखे रोके सघिजे थो, पंहिंजी निगरानी में त रोके सघिजे थो, पर जंहिं में हया कोन्हे उहो पूरी ॼमार डंडे जे ज़ोर ते, कंहिंजी निगरानी जे ज़ोर ते इन्हनि बुछड़नि कमनि खां महफ़ूज़ नथो थी सघे। जंहिं माण्हू में हया आहे ऐं जेको बाहया इंसानु आहे, उहा हया ई उनखे बुरे कम खां, बुछड़े कम खां, बुराई खां रोके थी। बिल्कुलु। हुज़ूर अलैहिस्सलाम जन जी हदीस मुबारक, जंहिंमें हज़रत उम्मे सलमा, हज़रत मैमूना रज़ी अल्लाह ताला अन्हुमा मौजूदु हुयूं घर में। ऐं हिकिड़ो नाबीना साहबी हज़रत इब्न उम्मे मक्तूम रज़ी अल्लाह ताला अन्हु, उहे घर में अंदरि हुज़ूर अलैहिस्सलाम जन जे घर में हाज़िर थिया। हुज़ूर अलैहिस्सलाम उन जे अचण खां पहिरीं फ़रमायो हज़रत मैमूना खे, हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह अन्हुमा खे, तव्हां पर्दो कयो। अर्ज़ु कयूं, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हीउ ॾिसे त कोन थो, हिन खां कहिड़ो पर्दो? साईं फ़रमायो, अगरि हीउ नथो ॾिसे, तव्हां त ॾिसी रहिया आहियो, तव्हां त ॾिसी रहिया आहियो। लिहाज़ा एतिरे क़दुरु दीन इस्लाम में हया जो उनसर रखियो वियो आहे। हज़रत मौला मुश्किल कुशा ऐं दीगर कुझु सहाबे किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन पंहिंजी पूरी ज़िंदगी पूरी ॼमार ज़ेरे नाफ़, यानी दुन खां वठी गोॾे ताईं जेको इंसान जो जिस्म जो हिसो आहे, कॾहिं उन ते नज़र न विधाऊं, कॾहिं उनखे न ॾिठाऊं। जॾहिं हज़रत मौला मुश्किल कुशा खां ऐं ॿियनि सहाबे किराम खां इहो पुछियो वियो त तव्हां छो ईअं कंदा आहियो, माना इन जी वजह छा आहे? हुननि फ़रमायो, असांखे हया थी अचे त जंहिं अख सां, जंहिं नज़र सां असां सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे खे ॾिसूं था, वरी उन नज़र सां वरी असां पंहिंजे जिस्म जे हिन हिसे खे ॾिसूं, असांखे हया थी अचे। हुज़ूर अलैहिस्सलाम जन जी अहादीस मां असांखे इहो सबक़ु मिले थो। साईं फरमायो त जॾहिं इंसान अकेलो हुजे तन्हाई में, उन वक़्त बि पंहिंजी जेके जिस्म जी जेका उघड़ आहे उनखे ज़ाहिर न करे। पुछियो वियो, या रसूल अल्लाह, उन वक़्तु कोई बि कोन्हे? हा, न, उन वक़्तु कोई कोन्हे तव्हांजी नज़र में, उन वक़्तु तव्हां सां गॾु तव्हांजा फ़रिश्ता मौजूदु आहिनि। ऐं अगरि किथे को बि मौजूदु न हुजे, उते अलाह तबारक व ताला जी ज़ात मौजूदु आहे। फरमायो, अलाह ताला इन ॻाल्हि जो वधीक हक़दार आहे त असां यानी बानो उन खां हया करे। बेशक बेशक। अलम साहब ॾाढे सुहिणे अंदाज़ में अवां गुफ़्तगू फरमाई। मां चाहींदसि त थोरो तव्हां बयानु फरमाइजो त असांजो हीउ जेको समाज आहे,
कहिड़े दग ते वञी रहियो आहे। इस्लामिक कंट्री आहे असांजो, ऐं माह रमज़ान में बि असां ॾिसी रहिया हूंदा आहियूं, माह रमज़ान में बि उहा प्रैक्टिस त कोन नज़र ईंदी आहे, असांजे अमलनि में त उहा शइ नज़र कोन ईंदी आहे। तव्हां जॾहिं बि मोबाइल खणो था, जॾहिं बि तव्हां थोरो बि स्क्रोल कयो, तव्हांखे ख़बर पवंदी आहे त फलाणी जॻह ते धाड़ो लॻी वियो, फलाणी जॻह ते चोरी थी वई, फोर्स कन्वर्जन जा बि मामलात हलनि पिया, फिर अगवा धाड़ो रहम जो मामिलो बिल्कुलु बि न हूंदो आहे, माण्हुनि खे मारियो वेंदो आहे। आया उन्हनि जी ग़लती हुजे या न हुजे, उन सॼी मां चवां थी मंज़रनामे में ज़िंदगियूं तबाह थी वेंदियूं आहिनि, ख़ानदान तबाह थी वेंदा आहिनि, पर अॻियां जेका पार्टी मौजूदु हूंदी आहे उनखे बिल्कुलु बि को बि रहम कोन हूंदो आहे। इवन हिक ॿिए सां जेके तालुकात हूंदा आहिनि उहे बि इन लेवल ते हली वेंदा आहिनि जो उनजी बुनियाद ते माण्हू खे मारियो वेंदो आहे, उनजी जान वरिती वेंदी आहे। इन में काफ़ी अवामिल ऐं असबाब इन जा थी सघनि था, लेकिन हिकिड़ो वॾो जेको सबबु आहे उहो असां जेके मुस्लमान आहियूं, शायदि असां महज़ रस्मी ऐं नाले जा मुस्लमान रहिजी विया आहियूं। असां यानी जेको इस्लाम असां में किरदारु ॾिसणु चाहे थो, जेके ख़ूबियूं इस्लाम असां में ॾिसणु चाहे थो, प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके असां में जेके सुठा गुण ॾिसणु चाहिनि था, असांजो उन्हनि सां परे परे जो वास्तो ऐं ताल्लुक़ु कोन्हे। जॾहिं उन किरदार सां असांजो ताल्लुक़ु कोन्हे, जॾहिं उन सीरत सां असांजो ताल्लुक़ु कोन्हे, जॾहिं उन सुठे गुणनि सां असांजो ताल्लुक़ु ख़तमु थी वियो, त पोइ हीउ जेको मुआशिरो आहे इहो बुराई जी आमाजगाह बणिजी वियो आहे, हिकिड़ी हैवानियत जो मैदान बणिजी चुको आहे। जॾहिं असां दीनी तालीमात, जीअं पहिरें बि मूं अर्ज़ु कयो, हींअर इल्मु त सभिनी वटि आहे, सभई अगरि तव्हां किथे गुफ़्तगू शुरू कंदा न, सभई राय ॾींदा पंहिंजी पंहिंजी, ईअं लॻंदा पंहिंजे वक़्त जा अल्लाम, वॾा शेखुल हदीस आहिनि ऐं मुफ़्ती बि इहे ई आहिनि, सभु कुझु इहो ई आहे। लेकिन जॾहिं अमल जो मरहलो अचे थो, असां अमल ते बिल्कुलु ज़ीरो लेवल ते आहियूं। को वॾे में वॾो इल्म वारो बि हुजे, जॾहिं असां उनजी पर्सनल लाइफ खे ॾिसूं था त उनजी जेका लाइफ आहे उहा उनजे कौल ऐं फेल में तज़ाद करे रही आहे, उनजो तज़ाद ज़ाहिर थिए पियो। असां जेसीं ताईं दीनी तालीमात खे पंहिंजो सरचश्मो न बणाईंदासीं ऐं दीनी तालीमात जे मथां पाबंदी सां कारबंद न थींदासीं, क़ुर करीम जेके असांखे सुठियूं ख़ूबियूं ॿुधायूं आहिनि, सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, जेसीं ताईं असां उन्हनि जी जो पाबंदी सां उन्हनि ते अमल पैरा न थींदासीं, तेसीं ताईं असांजे मुआशिरे में भलाई नथी अची सघे। असांजो मुआशिरो ॾींहों ॾींहुं तनज़ुली जो शिकार थींदो, तरक़ी उते मुमकिन कोन्हे, ॾींहों ॾींहुं ज़वाल जो शिकार थींदो। असांखे खपे त असां बहैसियत मुस्लमान, असां जॾहिं क़ुर पढ़ूं था, क़ुर मजीद जेके अहकामात असांखे ॾिए थो, अख़लाक़ियात जे एतिबार सां, किरदार साज़ी जे एतिबार सां, गुफ़्तार जे एतिबार सां, असां उन्हनि खे पाबंदी सां अख़्तियार कयूं, पाबंदी सां उन ते हलण जी कोशिशि कयूं। इनशा अल्लाह ॾिसो त हीउ वरी मुआशिरो ख़ुशियुनि वारो बणिजी वेंदो ऐं जेको तनज़ुली जो शिकार आहे इहो औजे सुरैया ताईं पहुची वेंदो ऐं तरक़ी असांखे नसीब थींदी ऐं असां दुनिया ते हिकिड़ी मिसाली क़ौम बणिजी उभरंदासीं। जी आमीन, जी आमीन। अलम साहब, हूअं बि चयो वेंदो आहे त इहा का आम लाइन कोन आहे त कुफ्र जो निज़ाम हली सघे थो पर ज़ुल्म जो निज़ाम कोन हली सघंदो आहे। सो असां ॾिसूं पिया उहे कंट्रीज़ जेके इस्लामिक रिपब्लिकेशन जे बुनियाद ते कोन आहिनि, पर उन्हनि वटि अमल हूंदो आहे, उन्हनि वटि पीस हूंदो आहे, उहे यूनिटी सां रहंदा आहिनि। पर जेके इस्लामिक कंट्रीज़ आहिनि, असांजे कंट्री जो असां मिसाल वठूं त असां वटि बसि उहा ई ॻाल्हि त पोइ ज़ुल्म जो जेको निज़ाम आहे उहो कोन हली सघंदो आहे घणे वक़्त ताईं। नाज़रीन, वधीक गुफ़्तगू खे जारी रखंदासीं, गुफ़्तगू ॾाढे सुहिणे अंदाज़ में थी रही आहे, पर वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक थी वियो आहे। सो मां पहिरीं ब्रेक वठणु चाहींदमि वते रमज़ान सां। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो क्विज़ जो बि साथ मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप, क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीन मिलाप। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मते रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम अज़मते रमज़ान में, जंहिंसां नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो ऐं क्विज़ जो साथ मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान, ताज़गी मिठास जो बहितरीन मिलाप। अॻियां वधूं था, नातिया कलाम पेश कंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ु हूंदो अरसलान अली हैदरी जो। जी अरसलान, छा था ॿुधायो?
मौला अली इस्लाम जी शहादत जॾहिं थिए थी त उते जी 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 बिस्मिल्लाह। मुंहिंजा अल्लाह ही छा छा थी वियो घर में तुंहिंजे कतल मुर्तज़ा थी वियो मुंहिंजा अल्लाह ही छा थी वियो घर में तुंहिंजे कतल मुर्तज़ा थी वियो ईद आयूं करण पीसां धियूं हुयूं ज़ख्मी बाबे मथां वार खोले रुनियूं ईद आयूं करण पीसां धियूं हुयूं ज़ख्मी बाबे मथां वार खोले रुनियूं वेढ़ो सादात जो गमज़दा थी वियो घर में तुंहिंजे कतल मुर्तज़ा थी वियो आयो मस्जिद अंदर खूनी सैलाब आ लाल रत में मुसल्लो मेहराब आयो मस्जिद अंदर खूनी सैलाब आ लाल रत में मुसल्लो मेहराब आ खून पंहिंजे मितर लाफता थी वियो घर में तुंहिंजे कतल मुर्तज़ा थी वियो खाक सिर में विझी चयो बिनते अली सर ते आई यतीमी जी ओखी घड़ी मोखां परदेस में पिय जुदा थी वियो घर में तुंहिंजे कतल मुर्तज़ा थी वियो सईद फरिशे अज़ा ते तूं मातों करे रोई पुरसो यतीमान हैदर खेॾे ज़ख्मी मस्जिद अंदर मौला हैदर थी वियो घर में तुंहिंजे कतल मुर्तज़ा थी वियो सुठो सुठो ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजो असां अॻियां वधणु चाहींदासीं अल्लामा साहब वक़्त जूं घणियूं वधीक मूंखे बिल्कुलु बि इजाज़त न पियूं ॾियनि पर शॉर्ट टाइम आहे मां चाहींदसि त अॼु 19 रोज़ो आहे ऐं ही मग़फ़िरत जो अशरो आहे बयानु कुझु इन तरह फरमायल आहे त जेको वालिदैन जो नाफ़रमान आहे उनखे मग़फ़िरत नसीब न थींदी आहे मां चाहींदसि त लास्ट में वालिदैन जे हवाले सां छो त औलाद जो जेको कुल सरमायो हूंदो आहे न उहा उनजे वालिदैन ई हूंदा आहिनि मां चाहींदसि त उन हवाले सां तव्हां लास्ट में एज़ अ मैसेज असांजे तमामु व्यूअर्स ताईं इहो बयानु पहुचायो प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा हदीस जेका कल्ह बि ज़िक्र कई रोज़े जे हवाले सां उन में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जिब्राईल अमीन या बददुआ कई मुंहिंजे साम्हूं
त जंहिंखे माउ या पीउ या ॿिन्ही मां को हिकिड़ो पीर सनी में मिलियो, ओड़प में मिलियो ऐं उन पुट या धीउ उन जी ख़िदमत करे जन्नत हासिल न कई त उहो तबाह थिए, हलाक थिए या उहो बदबख़्त आहे। यानी जिब्राईल अमीन बददुआ ॾे, फ़रिश्तनि जो सरदार अलाह तबारक व तआला जे एतिरो वेझो जेको फ़रिश्तो जेको सभिनी नबियनि ॾे अलाह जो पैगाम खणी अचण वारो, ऐं वरी उन जे मथां अलाह जो प्यारो पैगम्बर अलाह जो हबीब आमीन चई मोहर लॻाए, उन जी माना जेका दुआ बद आहे उहा यकीनी आहे। यानी उहो शख़्स यकीनी तौर ते बदबख़्त थी वियो आहे जेको पंहिंजे वालिदैन जी फर्म बरदारी नथो करे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं उहे पोड़प में पहुचनि था उन्हनि जी ख़िदमत नथो करे, उन्हनि जी देखभाल नथो रखे, उन्हनि जे खाधे पीते जो ख़्यालु नथो रखे, उन्हनि जे आराम जो ख़्यालु नथो रखे, उन्हनि जी ख़ुशी ऐं ग़मी जो ख़्यालु नथो रखे। मां चाहींदुसि त अॼु जे हिन भलारे ॾियारे ते ही रमज़ानुल मुबारक जेको असां जंहिंमें हलूं पिया, जिते सभु इबादतूं कयूं पिया, इहे सभई इबादतूं हिकिड़े पासे, पर पंहिंजी अम्मा ऐं पंहिंजे बाबा जी जेका ख़िदमत आहे उहा हिकिड़े पासे आहे। अम्मा ऐं बाबे जी ख़िदमत जेके पोड़प में आहिनि, उन्हनि जी ख़िदमत इंसान खे यकीनी तौर ते जन्नत जो मुस्तहिक़ बणाए थी ऐं उहो ई शख़्स उन शख़्स जूं नेकियूं क़बूल पवनि थियूं जेको पंहिंजे वालिदैन जो, पंहिंजे अबे ऐं अम्मा जो फर्म बरदार थिए थो, उन्हनि जी ख़िदमत करे थो, उन जी हर नेकी नंढी नेकी बि अलाह तबारक व तआला जी बारगाह में वॾी बणिजी वञे थी ऐं बाइस अजर ऐं बाइस सवाब बणिजी वञे थी। उहो शख़्स दुनिया में बि कामयाब थिए थो ऐं आख़िरत में बि कामयाबी जी मंज़िल ते पहुचे। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढे सुहिणे अंदाज़ में अवां इहो पैगाम असांजे तमामु व्यूवर्स ताईं ॿुधायो, अवां जो बयानु बेहद ख़ूबसूरत। अच्छा, हूअं बि मूंखे लॻंदो आहे त मां काफ़ी अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि, काफ़ी सारा प्लेटफॉर्म्स ते मां डिफरेंट ट्रेनिंग्स जॾहिं कंडक्ट कराईंदी आहियां, माण्हुनि वटि हिकिड़ो रिग्रेट हूंदो आहे, उहो इहो हूंदो आहे त मुंहिंजो वालिद लास्ट स्टेज में हुयो, मां हुन वटि मौजूदु न हुयमि, मुंहिंजी वालिदा लास्ट स्टेज में मां हुन वटि मौजूदु न हुयमि। सो कुल ज़िंदगी जो सरमायो वालिदैन हूंदा आहिनि, इन ते मुंहिंजो बिलीव आहे जेतिरो वक़्तु थी सघे हू कुझु वधीक कोन असांखां घुरंदा आहिनि, असांजो वक़्तु घुरंदा आहिनि, असांजी मिठी ज़ुबान घुरंदा आहिनि, असांजो सुठो अख़लाक़ घुरंदा आहिनि ऐं जेका ख़ुदि उन्हनि जी तरबियत हूंदी आहे, सो उन्हनि जो हक़ु घटि में घटि उन्हनि खां न छॾणु खपे। अलामा साहब, अव्हांजे वक़्त जी आऊं थोराइती आहियां ऐं थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हां नेल्सन जा महिमान बणिजा ऐं जनाब असां वटि अरसलान अली हैदरी मौजूदु रहियो। अरसलान थैंक यू, तव्हांजे वक़्त जा बि थोराइता आहियूं, तव्हां बि नेल्सन जा महिमान बणिजो। सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब, अव्हांजे वक़्त जा बि थोराइता आहियूं, तव्हां महिमान बणिजो क्विज़ जा। ऐं गुलाम कादिर ओठो साहब, अव्हांजे वक़्त जा बि थोराइता आहियूं, अव्हीं बि क्विज़ जा महिमान बणिजो। हिन तरफ़ पंहिंजे पूरे पैनल जी शुक्रगुज़ार आहियां, पंहिंजे महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां जंहिंजी मौजूदगी सां मुंहिंजो प्रोग्राम कामयाबी सां अव्हां ताईं पहुतो। हिन तरफ़ इंटायर टीम जी नाज़रीन आऊं शुक्रगुज़ार आहियां जंहिंजी महिनत सां ही प्रोग्राम अव्हां ताईं लाइव कामयाबी सां पहुतो। जनाब, लास्ट में मां ज़रूरु इहो चवंदी आहियां त हीउ जेको वक़्तु हूंदो आहे, क़रीब हूंदो आहे इफ़्तार जे, ऐं पंहिंजे दस्तरख़्वान ते मौजूदु हूंदा आहियो, हिन दुआ सां इहो अर्ज़ु हूंदो आहे त अल्लाह तव्हांजी रोज़ी में बरकत अता फ़रमाए, पंहिंजी दुआउनि में असांखे ज़रूरु यादि कंदा कयो, अव्हांजी दुआउनि जा असीं तलबगार आहियूं। वेंदे वेंदे अव्हां ताईं नातिया कलाम पहुचाईंदासीं, पर ॿुधाईंदी वेंदसि हिन पूरी ट्रांसमिशन सां सहकार नाज़रीन कंहिंजो मौजूदु रहियो, नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु रहियो। हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं ख़ूबसूरत अंदाज़ में जॾहिं पहुचे थी त हुनमें नेल्सन जो साथ मौजूदु हूंदो आहे। रंग ज़िंदगी जो नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे, 25% अव्हांखे वधीक कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जॻह खे रंग करे सघंदा आहियो। अच्छा, तव्हां नेल्सन जी फ्री कलर एडवाइज़री सर्विस बि इस्तेमालु करे सघो था, जंहिंजे ज़रिए तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में ईंदा आहियो ऐं पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघंदा आहियो। नाज़रीन, उन खां अलावा क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु रहियो। अॼु जी उणे रोज़े जी ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचाइण में क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मेलाप, रमज़ान मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरियो छॾे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप, अलामा जो निगहबान हुजे, अला निगहबान। यस, वेंदे वेंदे असां गुलाम कादिर ओठो साहब जी आवाज़ में ख़ूबसूरत नातिया कलाम छॾींदा वेंदासीं। बिस्मिल्लाह करो। रोयो वेठी रो पुनल खां पोइ रोयो वेठी रो
ॾींदस बाग़ ओ बंभो रखे अला रोयो वेठी रो गो चढ़ी जबल चोट ते अला डूंगर तू ॾाढो थो ॾाढा ॾाढा यूं करी मूं तले अंदर तीअं वही जीअं वण वढे वाढो इहो करम जो काढो न त पत्थर केर पंध करे हाला हो चढ़ी जबल चोट ते अला वाका कंदियस वो पुनल खां पोइ ॾींदस बाग़ हो बंभो रखे अला रोयो वेठी रो अदियूं शाह लतीफ़ चे अला ओ भिट जो घोट लतीफ़ चे अला मुझो संझे साथ वियो पुनल खां पोइ संझे साथ वियो पुनल खां पोइ ॾींदस बाग़ बंभो रखे अला रोयो वेठी रो जी लतीफ़ होशल सिंधड़ी आबाद हुजे अला।